अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां BS थर्ड ईयर मास्टर डिग्री प्रोग्राम जी थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस कई वई है। मेरिट लिस्ट में नालो चेक करण जे लाइ तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एडमिशन वारी वेबसाइट ते वेंदा, जंहिंजो URL आहे admission.usind.edu.pk। जीअं ई तव्हां हिते सर्च कंदा, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो BS बैचलर मेरिट लिस्ट ऐं हिते ही BS थर्ड ईयर मेरिट लिस्ट। तव्हां हिते क्लिक कंदा ऐं हिते तव्हांखे प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC। तव्हां अगरि मास्टर्स डिग्री प्रोग्राम में अप्लाई कयो आहे ऐं तव्हांजो हींअर ताईं नालो न आयो त तव्हां हिते सर्च बाय CNIC ते जीअं ई क्लिक कंदा, हिते ई तव्हां वटि अची वेंदो, जंहिंमें तव्हांखे ॿुधाए रहियो आहे थर्ड प्रोविजनल मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट मास्टर डिग्री प्रोग्राम। ऐं ही अची वई आहे, अनाउंस थी वई आहे, जंहिंजी लास्ट डे ऑफ फीस एडमिशन आहे उहा 21/1/2025 आहे ऐं जेका डॉक्यूमेंट सबमिट करण जी लास्ट डे आहे उहा 22/1/2025 आहे। जिन्हनि मेन कैंपस में अप्लाई कयो आहे त उहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर में पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराईंदा ऐं जिन कैंपसिस में अप्लाई कयो आहे त उहे पंहिंजा कैंपसिस में डॉक्यूमेंट सबमिट कराईंदा। हिते तव्हां CNIC इंटर कंदव ऐं सर्च कंदव त अगरि तव्हांजो नालो थर्ड मेरिट लिस्ट में आयो हूंदो त तव्हांखे हिते हेठि डिपार्टमेंट शो कंदो। उमीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां मास्टर्स डिग्री प्रोग्राम जी थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस कई आहे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।